हिंगोजा 7 महीना अॻु मुंबई नातो लाड़काणे मां खंबे गुम कयल हिंगोजा वासी नौजवान फयाज़ डाहिरी बाज़िया संदसि वाटसन पीरसन वालिद मोहम्मद अली डाहिरी जाबिर हुसैन डाहिरी रज़ा मोहम्मद डाहिरी जी अकाणी में मासूम ॿारड़नि सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। एहतजाज कंदड़ नौजवान फयाज़ डाहिरी जी बाज़िया सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाज कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे नौजवान फयाज़ डाहिरी खे 7 महीना अॻु 19 मार्च ते लाड़काणे मां नामालूम गाॾियुनि में सवार माण्हू खंबे गुम करे छॾियो हो, जंहिंजो हिन वक़्त ताईं ॾस पतो नाहे मिली सघियो। लाड़काणे ख़ैरपुर समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि जे थाणनि ते पुछा कराई वई आहे, पर उन बावजूदि असांजे नौजवान फयाज़ डाहिरी जो अतो पतो नाहे मिली सघियो। हुन चयो त असां शरीफ़ शहरी आहियूं, जेकॾहिं फयाज़ डाहिरी कंहिं बि केस में घुरिबल आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। हुन चयो त फयाज़ डाहिरी जी गुमशुदगीअ सबबु असांजे घर में वॾी परेशानी आहे। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सक्कर, DIG लाड़काणो ऐं SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते फयाज़ डाहिरी खे ज़ाहिर करे बाज़ियाब कराए वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।